नाज़रीन, जामशोरे जे शहीद अल्लाह बख्श सूमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेजिस में आख़िरी साल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तैयार कयल थीसिस जी नुमाइश जारी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली मुराद चांडियो। जामशोरो जी शहीद अल्लाह बख्श सूमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट डिज़ाइन एंड हेरिटेज में आख़िरी साल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तैयार कयल थीसिस जी नुमाइश शुरू थी वई आहे। नुमाइश जो इफ़्तिताह शहीद अल्लाह बख्श सूमरो जे पोटे नामियारे आर्किटेक्ट हमीर सूमरो, वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर भाई खान शर, नाले वारे अदाकार मुस्तफ़ा कुरैशी, ईरानी सक़ाफ़ती मर्कज़ हैदराबाद जी डायरेक्टर रज़ा पारस, डॉक्टर ज़ुबैर सूमरो ऐं कल्चर डिपार्टमेंट सिंध जे डायरेक्टर म्यूज़ियम एजाज़ इलाही गॾियल तौरु कयो। फाइन आर्ट, कम्युनिकेशन डिज़ाइन, टेक्सटाइल डिज़ाइन ऐं आर्किटेक्चर एंड प्लानिंग शोबे जे आख़िरी साल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तैयार कयल पेंटिंग्स, मुजसमा, मॉडल, कपड़नि जूं नित नयूं डिज़ाइनूं, मुख़्तलिफ़ इमारतुनि जे नए सर तइमीर जा फ़नपारा, काशगीरी जो सामान ऐं इश्तिहारनि जा नवां ख़्याल नुमाइश में रखिया विया। ऐं मां ॾिठो आहे त गुज़िरियल 17 आहे, उनजे करे ग्रेजुअल हर साल हिन में इम्प्रूवमेंट मां ॾिठी आहे ऐं हर साल असांजो ॿार जो कंसेप्ट आहे उहो मथे थो वञे पियो ऐं हींअर कमु काफ़ी हद ताईं मैच्योर फॉर्म में अची वियो आहे। बर्ड पैराडाइज़ फ्लावर ते कमु कयो, उनजो मतिलबु आहे फेथ एंड करेज। त ऐं जी बर्ड जी जेका हूंदी आहे न चोंच, त इन फ्लावर जी शेप उहा उनजी चोंच वांगुरु आहे। जी तव्हां हीअ ॾिसी सघो था त हीअ बिल्कुलु तव्हांखे बर्ड वांगुरु लॻंदी। ऐं थीम जेका आहे मूं ग्रीन, येलो ऐं पर्पल रखी आहे उनजी। ऐं 12 टेक्निक्स ते कमु कयो आहे ऐं जेके मुंहिंजा प्रोडक्ट्स आहिनि वो सब एम्ब्रॉयडरी एंड उन पे डिजिटल प्रिंटिंग काम देख रहे हैं। ये पॉलिनेटर से इंस्पायर्ड है सारा के जो हमारे जो इंसेक्ट्स हैं जैसे बटरफ्लाई, हनी बीज और हमिंग बर्ड्स, तो उनकी जो हमारे डेली लाइफ में जो हमारी रोल प्ले करते हैं हमारे फूड सप्लाई चेन में, उनका बहुत ह्यूज रोल प्ले करते हैं वो। तो उनकी बात मुझे क्लिक की थी, इस वजह से मैंने अपना काम उनको ट्रिब्यूट दिया है। टॉपिक आहे उहा आहे बलोची एम्ब्रॉयडरी। मां बलोचिस्तान में ई इहो खयो आहे, छो त इहो न बलोचिस्तान में ई ख़तमु थिए थो। त मां मुंहिंजो इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट हुयो त मां हिनखे ख़तमु न थियणु खपे, हुजे मतिलबु हिकिड़े नए वे में अची वञे पर हुजे, ख़तमु थिए पियो। त मां चयमि ख़तमु न। त हिन जो छा हुयो न, हिननि जा हिकिड़ो हूंदा हुआ वॾा उहो भरियल ऐं कंपोज़िशन में मतिलबु सेम हुई। त मां हिननि जो टेक्निक ऐं हिननि जो जेको हुयो ॿियो मोटिव्स, मां इहा खणी हिकिड़ी नई शइ आनी आहे। टॉपिक जेको आहे उहो आहे हिकिड़ी चाइनीज़ फिलॉसफी सां इंस्पायर थियल, यिन एंड यांग चाइनीज़ फिलॉसफी आहे, उन मां इंस्पायर थियल आहे। ऐं इन में मां ॾेखारणु इहो चाहियो आहे कि ॿिनि टाइप जूं एनर्जीज़ हूंदियूं आहिनि, मस्कुलिन एंड फेमिनिन एनर्जीज़, उहे हर इंसान में हुजणु ज़रूरी आहिनि। त मुंहिंजो जेको कमु आहे उहे मां एलिमेंट्स इन्हनि एनर्जीज़ सां कढी ऐं पोइ उन्हनि मां डिज़ाइन्स क्रिएट कयूं। हाणे असांजी टेक्सटाइल फील्ड इलाही वास्ट आहे अल्हम्दुलिल्लाह सां। त असांखे जेको आहे न प्लेटफॉर्म्स इलाही सुठा सुठा मिली वेंदा आहिनि। अॻियां हली मार्केट में असां जेको आहे न पंहिंजा बिज़नेसिस ओन बि करे सघूं था, किथे जॉब वग़ैरह बि करे सघूं था। शहीद अल्लाह बख्श सूमरो यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तैयार कयल फनपारनि जी नुमाइश 10 ॾींहं जारी रहंदी, जंहिंखां पोइ तक़रीब कोठाए शागिर्दनि खे तारीफ़ी सर्टिफिकेट सां नवाज़ियो वेंदो। कैमरामैन हयात मीरान सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।